अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द रशद वहतदा वमन यअसिल्लाह व रसूलहू फ़क़द ज़ल्ल व ग़वा। अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन यंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम व इन यख़्ज़ुलकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरुकुम मिन बअदिही व अलल्लाहि फ़लयतवक्कलिल मुअमिनून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दीन इस्लाम जो बुनियाद अल्लाह ताला जी तौहीद आहे। तौहीद जी माना आहे अल्लाह ताला के संदस ज़ात संदस सिफ़ात ऐं संदस इबादत में अकेलो ऐं यकता मञण ऐं तस्लीम करण। तौहीद जे उबतड़ वरी शिरक आहे। शिरक जी माना आहे अल्लाह ताला जी ज़ात अल्लाह ताला जी सिफ़ात ऐं अल्लाह ताला जी इबादत में कंहिं गैर खे शरीक करण। तौहीद दीन जो बुनियाद आहे ऐं जन्नत में दाख़िला जो ज़रियो। उन जे उबतड़ शिरक काइनात जो सभ खां वॾो गुनाह आहे ऐं जहन्नम में वञण जो सबब। अल्लाह ताला जेके बि नबी मोकिलिया आदम अलैहिस्सलाम खां वठी पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं उहे सभ जा सभ पैगंबर जॾहिं पंहिंजी कौम में आया हर पैगंबर पंहिंजी कौम खे तौहीद जो सबक ॾिनो, तौहीद जी दावत ॾिनी। हर पैगंबर कौम जे आॾो अल्लाह ताला जो तारुफ़ कराए त तव्हांजो रब केरु आहे,
उन जूं कहिड़ियूं सिफ़तूं आहिनि, उन जा केतिरा अहसान आहिनि, हू केतिरो महिरबान आहे। हर पैगंबर उम्मत खे सभ खां पहिरीं अल्लाह जी तौहीद जो सबक़ ॾिनो, ऐं तौहीद जे अंदरि हिकिड़ी अहम शइ शामिल आहे, जंहिंखां सवाइ तौहीद क़ाइम थी सघे ई नथी। उहा शइ आहे अल्लाह ताला ते कामिल भरवसो ऐं तवक्कुल। जंहिं माण्हू जो अल्लाह ते तवक्कुल न आहे, अल्लाह ते भरोसो न आहे, ऐं ॿियनि ते हू तवक्कुल करे थो ऐं भरोसो करे थो, उहो माण्हू मोमिन न आहे बल्कि मुशरिक आहे। छो त तवक्कुल अल्लाह ते ई इंसान खे सुहे थो। ही उहो तवक्कुल आहे जंहिंमें इंसान कॾहिं बि मायूस न थींदो, ख़ाली हथे न वेंदो। सूरह आल इमरान जी 160 नंबर आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। अल्लाह ताला फरमाए थो, इन यंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम, जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे को बि तव्हां ते गालिब न थी सघंदो। जेकॾहिं असीं मुस्लमान आहियूं ऐं अल्लाह जे किताब ते ईमान आहे त पोइ इन ई जुमिले जे अंदरि ज़रे बराबर शक न हुअणु घुरिजे। रब छा थो चवे? जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे को बि गालिब तव्हां ते अची नथो सघे। माना मुआमलो ई साफ़ थी, न को काफ़िर, न को मुशरिक, न को मुनाफिक, न को बिदती, को बि अल्लाह जे दीन जो दुश्मन तव्हां ते गालिब नथो अची सघे जेकॾहिं रब तव्हांजी मदद करे। पर रब मदद कॾहिं कंदो? करे थो, पर कॾहिं कंदो? करण ते क़ादिर बि आहे। अल्लाह ताला ख़ुदि क़ुरान मजीद में ॿी जॻह ते फरमायो, वकान हक़न अलैना नस्रुल मोमिनीन, असां ते हक़ आहे, असां ते वाजिब आहे त असां मोमिननि जी मदद कयूं। माना रब पंहिंजो पाण ते फर्ज़ करार ॾिनो आहे, अल्लाह पंहिंजो पाण ते वाजिब करार ॾिनो आहे त मोमिन सां मदद करणु अल्लाह ते हक़ आहे, अल्लाह ते वाजिब ऐं फर्ज़ आहे। हा, कॾहिं बज़ाहिर मदद नथी थिए त इन ई में बि अल्लाह जी का हिकमत हो जंहिंखे आऊं ऐं तव्हां सम्झी नथा सघो। उहा बि हूंदी अल्लाह जी मदद, पर असीं सम्झी नथा सघूं। फरमाए अॻिते, वइन यख़्ज़ुलकुम, अल्लाहु अकबर। क़ुरान जूं आयतूं ॾिसो केॾियूं वाज़िह। कॾहिं असांजी क़ौम अल्लाह जे किताब ते त गौर करे, रब जे कलाम ते त गौर करे, ऐं आउं यकीन सां चवां थो जेकॾहिं क़ौम क़ुरान ऐं सुन्नत ते गौर करे हा त अॼु दर दर जूं ठोकरूं कोन खाए, पाण जहिड़नि मोहताजनि जे अॻियां झुके कोन हा, जेके गुज़ारे विया तिन खां तंदुरुस्ती पुट ऐं रोज़ी कोन घुरे हा। जॾहिं हुननि क़ुरान ऐं हदीस खे पढ़ियो ई न आहे, पंहिंजे रब खे सुञातो ई न आहे, तंहिं सही सिधी ॻाल्हि आहे, रब खे छॾे जेके रब जे आॾो मोहताज फ़क़ीर आहिनि तिन जे दरवाज़नि जूं ठोकरूं खाइनि पिया। अल्लाह ताला छा थो फरमाए, वइन यख़्ज़ुलकुम, जेकॾहिं रब तव्हांखे छॾे ॾे, रब तव्हांजी मदद न करे, फमन ज़ल्लज़ी
यंसुरुकुम मिन बादिही। अल्लाह सवाल थो करे, पुछे थो बारे खां, रब जेकॾहिं तव्हांखे छॾे ॾे त मूंखे ॿुधायो उन रब खां पोइ तव्हांजी केरु मदद कंदो? केरु मदद कंदो तव्हांजी? जेकॾहिं रब तव्हांखे छॾे ॾे, ॿिया त सभु मदद जा मोहताज आहिनि न। को बि मुश्किल कुशा हक़ीक़ी कोन्हे ॿुधाईंदो हलां हिन काइनात जे अंदरि सिवाय अल्लाह जे। को बि हक़ीक़ी मुश्किल कुशा कोन्हे जेके ख़ुदि मुश्किलातनि में फाथल से छा मुश्किलूं दूर कंदा? छा मुश्किलातूं दूर कंदा? जेके पाण मुश्किलातनि में फाथा पिया आहिनि, छा मुश्किलूं दूर कंदा? अल्लाहु अकबर। हिकिड़ी नंढड़ी मुश्किल अचे थी, को टारे ते ॾेखारे, इंसाननि में जा मानी खाईंदो न, मानी खाइण खां पोइ जॾहिं मानी पेट में वई, इहा उते हमेशा कोन रहंदी। हज़म थियण खां पोइ इहा शइ पंहिंजो रस्तो ॿाहिरि ॻोल्हींदी, पंहिंजो रस्तो ॿाहिरि ॻोल्हींदी। अल्लाह को रब ॾेखारे थो त जेके तूं मुश्किल कुशा समझी पियो, बिगड़ी बनाइण वारो समझी पियो, हाजत रवा समझी पियो, से तो मानी जे गिरहण जो मोहताज आहे। मानी न खाए त मरी पवे। चंद ॾींहं मानी न मिले त शुगर लेवल घटिजी वञे, दिमाग़ फिरी वञे। अल्लाहु अकबर। मानी खाए थो, हज़म थी, हाणे केॾां वेंदी? जिस्म मां ॿाहिरि निकिर। क़ज़ाए हाजत जी सूरत में, क़ज़ाए हाजत जी सूरत में जेके तूं समझी थो मुश्किल कुशा आहे, मूंखे ॿुधाए उन में इहा ताक़त आहे जो इन शइ खे रोके सघे? आहे ताक़त? नथो रोके सघे, कंहिंजी ताक़त न आहे। अल्लाह जे पाननि में सभ खां अफ़ज़ल अंबिया किराम आहिनि, लेकिन हदीस किताब खोले सो पैगंबर बि करो खणी, बदनू ऐं लोटो खणी जंग जे ख़्याल सां बीठा, करो खणी जंग जे ख़्याल सां वेंदा हुआ। क़ज़ाए हाजत पैगंबरनि बि कई आहे। पर अल्लाहु अकबर, अल्लाह ताला इन सभिनी शयुनि खां पाक आहे। इन्हनि शयुनि जो मोहताज न आहे। सुञाणो पंहिंजे रब खे। न हू खाधे जो मोहताज आहे, न हू क़ज़ाए हाजत जो मोहताज आहे। जेको अल गनी आहे, अल गनी जी माना सॼी काइनात खां बेपरवाह, हुनखे कंहिंजी परवाह न आहे। फरमाई जेकॾहिं अल्लाह छॾे ॾे, केरु तव्हांजी मदद कंदो? केरु मदद करण वारो आहे? अल्लाहु अकबर। मुसलमाननि जी पहिरीं वॾी जंग लॻी आहे काफ़िरनि सां, जंग बदर। पहिरीं वॾी जंग आहे। 313 मुसलमान, 1000 कुफ़ार। खोलियो क़ुरान मजीद, अॻवान केरा मुसलमान जे लश्कर जो? अल्लाह जो आख़िरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमामुल अंबिया, सैयदुल मुरसलीन। पर खोल क़ुरान, खोल हदीसनि जा किताब, अल्लाह जे रसूल जी हालत छा हुई? इब्न खुज़ैमा जी रिवायत आहे, पाण जंग बदर खां अॻु वारी राति सॼी राति रोंदा रहिया, अल्लाह जे अॻियां ॿाॾाईंदा रहिया। मुश्किल कुशा कंहिंजे आॾो ॿाॾाईंदो कोन्हे। मुश्किल कुशा कंहिंजे आॾो ॿाॾाईंदो कोन्हे। ॿिया हुनजे आॾो ॿाॾाईंदा आहिनि, ॿिया हुनजे आॾो ॿाॾाईंदा आहिनि। मुश्किल कुशा ॿाॾाईंदो कोन्हे। अल्लाह जे नबी सॼी राति ॿाॾायो आहे पंहिंजे रब खे। चादर किरियो पवे, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह नो खणी रखे थो चादर। अल्लाह जा रसूल हाणे बस कयो। अल्लाह जे नबी अखियुनि मां ज़ारो कतार ॻोड़ा वञनि पिया। मुंहिंजा रब तो असांजी मदद फरमा। जेकॾहिं ही चंद माण्हू सुभाणे मारिजी विया हलिया, इबादत तुंहिंजी कीअं थींदी? चंद माण्हू त आहियूं, पर अल्लाह जे अॻियां ॿाॾाईनि पिया। ऐं सिर्फ़ हदीस न, क़ुरान में अचे थो, इज़ तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम। अल्लाहु अकबर। छा फरमायाई? मुसलमानो, उहो वक़्तु यादि करियो जॾहिं तव्हीं अल्लाह जे आॾो ॿाॾाए रहिया हुआ।
इज़ तस्तगीसून रब्बकुम, कुरान जा लफ्ज़ है। जॾहिं तव्हीं फरियाद रसी करे रहिया हो, तव्हां फरियाद करे रहिया हो त या अल्लाह तूं असांजी मदद कर, फरियाद करे रहिया हुआ, ॿाॾाए रहिया हो। फस्तजाब लकुम, अल्लाह तव्हांजी दुआ खे क़बूल करे वरितो, अल्लाह ॿुधी वरितो। अल्लाह उन दुआ खे ॿुधो, अल्लाह तव्हांजे ॿाॾाइण खे ॿुधो। जॾहिं तव्हीं फरियाद करे रहिया हुआ, जॾहिं तव्हां अल्लाह जे आॾो ॿाॾाए रहिया हुआ, पर छा फरमायाई? अल्लाहु अकबर। कुरान में फरमाई सूरे ग़ालिबन आल इमरान जे अंदर जंग बदर जो जिक्र कंदे फरमाई, जंग बदर जे अंदर अल्लाह तवाजी व नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला, यकीनन अल्लाह तवाजी मदद कई बदर जे मैदान में, बदर जी जंग में, व अंतुम अज़िल्ला, हालांकि तव्हीं हीन आहे, कमज़ोर आहे। रब छा थो चवे? गौर करियो कुरान जा लफ़्ज़ आहिनि, अवी हीना हुआ, अवी कमज़ोर हुआ। हालांकि मुसलमाननि जे लश्कर में केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमाननि जे लश्कर में केरु आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक़। मुसलमाननि जे लश्कर में केरु आहे? सैयदना उमर फारूक। मुसलमाननि जे लश्कर में केरु आहे? सैयदना अली मुर्तज़ा। मुसलमाननि जे लश्कर में केरु आहे? सैयदना हमज़ा रज़ी अल्लाहु अन्हुम। पर रब चवे थो उन जे बावजूद तव्हीं कमज़ोर हो। मुश्किल कुशा हुजे, कमज़ोरी थिए, छो रब चवे थो कमज़ोर हुआ? फरमाई अल्लाह तव्हांजी दुआ खे क़बूल कयो, अल्लाह तव्हांजी मदद कई, हालांकि मैदान बदर जे अंदर अवी सभु हीना हुआ, अवी सभु कमज़ोर हुआ। इहो हक़ीक़ी मुश्किल कुशा जेको कॾहिं कमज़ोर कोन थींदो आहे। कॾहिं ॿुधो त नऊज़ बिल्लाह अल्लाह बि कमज़ोर थियो आहे? फरमाई तव्हीं कमज़ोर हुआ, रब तव्हांजी मदद कई मैदान बदर जे अंदर कुफ़ार जे मुक़ाबले में। अल्लाह ताला फरमाए थो, जेकॾहिं रब तव्हांखे छॾे ॾे, ॿियो केरु आहे जेको तव्हांजी मदद करे? अॻिते छा फरमायाई? व अलल्लाहि फलियतवक्कलिल मोमिनून, मोमिननि खे घुर्जे त पंहिंजे रब ते ई भरोसो कनि। या मोमिन जी निशानी आहे, मुशरिक बिदती जी न, काफिर जी न। मोमिन जी निशानी आहे अल्लाह ताला ते कामिल भरोसो, कामिल तवक्कुल, चाहे कहिड़ा बि हालात हुजनि, केतिरियूं बि परेशानियूं हुजनि। खोलियो कुरान, अल्लाह मिसाल कोन ॾिनाए। मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे वठी निकितो आहे न, रातो रात निकितो, अल्लाह जो हुकुम थियो मूसा बनी इसराइल खे वठी रातो रात निकिरी वञ, फिरौन खे ख़बर न पवे, वरना कोन छॾींदो। मूसा अलैहिस्सलाम हज़ारनि जी तादाद में बनी इसराइल खे वठी रातो रात निकितो आहे, हिजरत करे थो मिस्र खां। फिरौन खे ख़बर पइजी वई, कीअं छॾे? जिन खां बेगार वठंदो हो, जिन ते ज़ुल्म तशद्दुद कंदो हो, जिन खां दुनियावी फ़ाइदा वठंदो हो, उन्हनि खे छॾे कीअं? छा कयईं जो पंहिंजो वॾो लश्कर वठी उन्हनि जे पोयां पीछो कंदो अचे। बनी इसराइल मूसा अलैहिस्सलाम जी क़यादत में अॻिते वञनि पिया। अल्लाह जी कुदरत अहिड़ी जाइ ते पैदा अॻियां वॾो दरिया अची वियो, ज़बरदस्त दरिया। हाणे ॿेड़ियूं त कोन्हनि जो पार पवनि, दरिया जे कप ते वेही वञनि था किनारे ते, पोयां ॾिसनि था त फिरौन जो लश्कर नज़र पियो अचे, अचनि पिया, काहींदा अचनि, धूड़ उॾामे पई। वकाल असहाब मूसा इन्ना लमुदरकून, मूसा अलैहिस्सलाम जे साथियुनि चयो, मूसा पकड़जी पियासूं, हाणे का बि वाह कोन्हे, जेकॾहिं बीहंदासूं हमरा अची पहचन, अॻिते वधंदासूं ॿुॾी मरंदासूं। रब ते भरोसो छा थींदो आहे? पैगंबरनि खां सिखो। अल्लाहु अकबर। छा मूसा अलैहिस्सलाम चयो? अल्लाह ते कामिल भरोसो रब चवे थो मोमिन जी निशानी आहे। फरमाई कल्लाह, कल्लाह जो लफ़्ज़ अरबी ज़बान में तमाम सख्त किस्म जी नफ़ी जे लाइ इस्तेमालु कंदो आहे। इनकार पर सख्त किस्म जो, जहिड़ो तहिड़ो न, सिर्फ़ ला न, ला चइबो अदा न, कल्लाह मूसा अलैहिस्सलाम जो हरगिज़ न, नेवर, इम्पॉसिबल, नामुमकिन आहे जो ये कॾहिं थिए।
इन्नमा रब्बी सयादीन, मुझो रब मूंसां गॾु आहे, जल्दी मूंखे रस्तो ॾेखारियो। इहो आहे अल्लाह ते भरोसो। ऐं रब रस्तो ॾेखारियो कोन ॾेखारियो। मूसा पंहिंजी लठ जेका हथ में अथई हणे दरिया ते हणे थो। अल्लाह ताला फर ॿिन्ही पासनि दरिया कतौदिल अज़ीम, ॿ वॾा जबल थी विया। पाणी अचे त पियो न त अॻियां, पाणी त वहंदो अचे न, बंदि त कोन थियो। उहो जेको वहंदड़ पाणी आहे सो मथे चढ़ंदो वञे, जबल ठहंदो वञे। हुन पासे जेको पाणी आहे उहो मथे, ॿ वॾा जबल थी विया। एतिरो पाणी पर अलॻि थी वियो, विचां रस्तो ठही वियो। मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे वठी निकितो। फिरौन बि ॾिठो त रस्तो खुलियो पियो आहे। पंहिंजा लश्कर वठी जॾहिं विच दरिया जे पहुतो, अल्लाह हुकम कयो, पाणी मिली वियो ऐं फिरौन गर्क थी मरी। पर मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ते भरोसो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कनि था मके खां मदीने। सीरत जा सभु किताब लिखनि था पाण मके खां ॿाहिरि निकिता आहिनि। ख़बर पइजी वई कुफार ताक़ुब में आहिनि। गारे सौर जेको शायदि 3 खां 5 किलोमीटर परे आहे मके खां, उन में अची पाण पनाह वठनि था तां त इहे माण्हू अॻिते निकिरी वञनि, उन खां पोइ रस्तो साफ़ थी वञे त असां जेको अॻिते रवाना थियो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु अकेलो माण्हू आहे जेको अल्लाह जे नबी सां गॾु आहे। इन वजह सबूत मिले थो त पैगंबर जो एतमाद कहिड़ी शख्सियत ते हो, कहते सैयदना अबू बकर सिद्दीक़ ते। सफ़र में गॾु करण को मामूली कम कोन्हे। अहिड़े माण्हू खे खणबो आहे क़ाबिल एतमाद बि हुजे, मुड़ुस माण्हू बि हुजे, क़ाबिल एतमाद बि हुजे, ॻाल्हि आउट बि न थिए, ऐं जेकॾहिं टाइम अची वञे त जान कुर्बान बि करे छॾे। उहो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु गॾु आहे। काफ़िर माण्हू जेके आहिनि टोलियूं तलाश में निकिरी पयूं, 100 उठ इनाम में मिलंदा, हिकिड़ी टोली मथां अची बीठी। गार त हेठि हो न, मुंहुं खुलियलु, मथां अची बीठा आहिनि, तलाश में आया आहिनि त असांखे 100 उठ मिली वञनि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु परेशान थी वियो, ॾिठी त मथां अची बीठा आहिनि। चवे त अल्लाह जा रसूल हे त मथां अची बीठा आहिनि। लो नज़र अहदुहुम तहत क़दमैहि लाबसरना, इन्हनि मां जेकॾहिं के हिकिड़े बि रुॻो हेठि निहारियो त पंहिंजे पेरनि ॾांहुं असांखे ॾिसी वठंदा। पाण फरमाइनि था मा ज़न्नुक बिस्नैनि अल्लाह सालिसुहुमा। अल्लाह पर मुश्किल कुशा केरु थींदो आहे, अल्लाह जे नबी ॿुधाए। पाण फरमाइनि था अबू बकर उन्हनि 2 माण्हुनि जे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आहे जिन सां टियों अल्लाह हुजे। टियों पाण सां गॾु अल्लाह आहे, नुक़सान कॾहिं पहुचाए कोन सघे। अल्लाह ते भरोसो त ॾिसो, ॻाल्हियूं कंदे पाण में अल्लाह हुकुम ॾिनो हिकिड़े कोरीड़े खे उन ॼारो ठाहे छॾियो। पाण में चवण लॻा जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदरि वञे हा त ॼारो कीअं हुजे हा, हीअ त नाज़ुक शइ आहे, टुटी वञे हा। बहस मुबाहिसा कंदा अॻिते रवाना थी विया। पर अल्लाह जे नबी जो भरोसो ॾिसो अल्लाह ताला जी ज़ात ते, इहा मोमिन जी वॾी निशानी आहे। ऐं ॿुधाईंदो हला अल्लाह जी बाक़ी जेका मखलूक ॾिसो पिया न, सिवाय मुशरिक जे, मुशरिक या इंसान थींदो या जिन थींदो। जुमिलो यादि रखी छॾिजो, मुशरिक या इंसान थी सघे थो या जिन थी सघे थो, बाक़ी अल्लाह जी समूरी मखलूक मुवहिद आहे, तौहीदी आहे, को बि मुशरिक कोन्हे। अॼु ताईं तव्हां के कुती खे ॾिठो दरगाह ते वई हुजे, बास बासी हुजेसि त मूंखे 12 गुलर ॾे, कुती का दरगाह ते वई? तव्हां ॾिठो के बकरी खे दरगाह ते वई हुजे? छो कि समूरी मखलूक मुवहिद आहे, सिर्फ अल्लाह खां घुरे थी, अल्लाह खां सवाइ के ॿिए खां न की दुआ घुरनि था, न की सुवाल कनि था। समूरी मखलूक। मुशरिक जे करे थींदो त इंसान थी सघे, मुशरिक जे करे थी सघे थो, जिन थी सघे थो। उन्हनि खे इख्तियार ॾिनो वियो आहे, तंहिंजे करे शिरक करे सघनि था, तंहिंजे करे उन्हनि खां हिसाब किताब वरितो वेंदो, बाक़ी मखलूक खां हिसाब किताब कोन वरितो वेंदो, छो त उन्हनि खे इख्तियार ॾिनल न आहे। उहे सभ जा सभु मुवहिद आहिनि, सभ जा सभु जेके से अल्लाह जी तौहीद ते ईमान यकीन रखण वारा आहिनि। रसूलुल्लाह ने फरमायो, जेकॾहिं तव्हीं तिरमिज़ी जी रिवायत आहे, पखियुनि वांगुरु अल्लाह ते तवकुल करियो। कंहिंजो मिसाल ॾियनि था पखी जो,
पखिन वांगुरु तव्हीं अल्लाह ते तवकुल करियो त रब तव्हांखे ईअं रोज़ी ॾे जी पखियुनि खे ॾे थो। पखी जॾहिं आखेरे मां सुबुह जो निकिरंदो आहे, कंहिं बि पखी का प्लानिंग कई हूंदी आहे, रिथाबंदी हूंदी आहे त काल फलाणी जॻह ते ॾिसी आयो आहियां, अन्न पियल आहे, अॼु वञा उते, या किथे गॾु करे रखी आयो हुजे, ज़ख़ीरो करे रखी आयो हुजे, अॼु ओॾां वञा। न, सिर्फ़ अल्लाह ते भरोसो करे सुबुह जो पंहिंजे आखेरे मां निकिरंदा आहिनि ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे जॾहिं शाम जो मोटंदा आहिनि उन्हनि जा पेट, उन्हनि जूं गुजियूं जेके से भरियल हूंदियूं। ॾिसो अल्लाह कीअं थो ॾे, सिर्फ़ पखी न, माकोड़ियुनि खे किथां रोज़ी मिले थी, केरु रोज़ी ॾियण वारो आहे? मूंखे ॿुधायो हिन जूं मुश्किलातूं केरु हल करे थो? कोई इंसान आहे कि इंसान में ताक़त आहे जो पखियुनि खे खाधो ॾेई सघे? आहे कि इंसान में ताक़त? वॾे खां वॾे तुंहिंजे वली खे वठी आ, घणा पखी खाराईंदो? जेकॾहिं पिंजरनि में क़ैद करे 100-200 विहारींदो, उन्हनि खे ॾींदो न दाणा। पर दुनिया में लखे किरोड़े पखी आहिनि, तिन खे रोज़ी केरु थो? कोई इंसान ॾेई सघे थो? अल्लाह खां सवाइ कंहिंजी ताक़त न आहे जो समूरी मखलूक खे रोज़ी ॾेई सघे। तंहिंजे करे दीन इस्लाम असांखे चवे थो त भरोसो बि कामिल अल्लाह जे ज़ात। जेकॾहिं भरोसे में का कमी थी, कमज़ोरी आई ऐं माण्हू लुॾी वियो त यार फलाणी शइ बि नुक़सान पहुचाए सघे थी जंहिंजी का बि हक़ीक़त कोन्हे, उन ई माण्हू जो न तौहीद सही आहे न उनजो ईमान सही आहे। जेकॾहिं मामूली बि उनजे अंदरि कमज़ोरी आई इन हवाले सां, मिसाल तव्हांखे ॾियां, जीअं असां वटि काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे मुस्लमान चवराइनि था, लेकिन उन्हनि जो अक़ीदो शिरक सां भरियल। शिरक जा केतिरा ई क़िस्म आहिनि। पहिरीं ॻाल्हि त शिरक उहो गुनाह आहे जेके अल्लाह कॾहिं माफ़ न कंदो। क़ुरान में रब सूरह निसा जे अंदरि 2 दफ़ा चयो त अल्लाह उनखे कॾहिं माफ़ न कंदो। सूरह माइदा जे अंदरि फरमायाई उन ते जन्नत हराम आहे जेको शिरक करे। अल्लाह ताला शिरक खे बर्दाश्त करण लाइ तयार ई न। ऐं कॾहिं असां जाइज़ो वरितो त किथे आया असांजे अक़ीदे में बि शिरक त कोन्हे? रसूलुल्लाह ने फरमायो शिरक जो हिकिड़ो क़िस्म आहे बदशुगूनी, जेके पाण सिंधी में चवंदा आहियूं सोण करण। सोण करण, पंहिंजे तरफ़ां इहो सम्झण त फलाणी शइ मां नुक़सान थींदो, ही जेकॾहिं कम न कयमि त नुक़सान थींदो, या हीअ फलाणो कमु कयमि त नुक़सान थींदो। केतिरा ई असांजा मिसाल, मसलन असांजे मुआशरे जे अंदरि केतिरा माण्हू आहिनि जिन जो अक़ीदो आहे सुबुह जो घरां निकितो आहियां, फलाणे माण्हू जे मुंहं ते नज़र पई आहे, मुंहिंजो कमु कोन थींदो। हालांकि सम्झे पियो त मामूली शइ आहे, मामूली शइ सम्झे पियो, पर अल्लाह जो नबी चवे थो शिरक करे। सम्झे पियो त मामूली शइ आहे, पर पैगंबर फरमाए थो त शिरक पियो करे। को माण्हू आहे, तव्हां ॾिसो उनजो इहो नज़रियो अक़ीदो आहे त घरां ॿाहिरि निकितो आहियां, पोयां खां के सॾियो आहे, माना मुंहिंजो कमु न थींदो। ऐं बाज़ औक़ात छा थींदो आहे जो वापसि मोटी वेंदो आहे, उहो कमु कोन कंदो आहे त मतां मुंहिंजो कमु न थिए, फलाणे सॾियो आहे, फलाणे खे ॾिठो आहे। अचो साईं, अहिड़ा माण्हू बि आहिनि, रस्तो वठी वञनि पिया, साम्हूं जेकॾहिं को जानवर बचे वे, बिलफर्ज़ ॿिली लंघे वई, सोचींदा ॿिली लंघे वई आहे, कमु मुंहिंजो कोन थींदो, वापसि मोटी वियो। केतिरा मुस्लमान आहिनि जिन जे घर ते जेकॾहिं कांग अची वेहे थो, हालांकि पखी आहे, अल्लाह जी मखलूक आहे, जिते चाहे वञी वेहे, केरु हुन खां पुछण वारो आहे, हुनजी मर्ज़ी आहे न। पखी अची वेठो, सम्झंदा त पक को नुक़सान थींदो, माण्हू मरी वेंदो। के चवंदा महिमान ईंदा, को चवे त माण्हू मरी वेंदो। मूंखे ॿुधायो न शयुनि जी का हक़ीक़त आहे? आहे का हक़ीक़त दीन में? क़ुरान में का हक़ीक़त हुजे, हदीस के अंदरि का हक़ीक़त हुजे? केतिरा माण्हू आहिनि ॾिसो असांजे मुआशरे में जेके मुंडी जा नग लॻाईंदा आहिनि, पत्थर लॻाईंदा आहिनि, मौलवियुनि सां पीरनि सां मशवरा करे, अब अक़ीक़ लॻाए तुंहिंजा भाग खुली पवंदा, फिरोज़ो लॻाए नौकरी तोखे मिली वेंदी, फलाणो लॻाए
तुझी परेशानियूं दूर थी वेंदियूं, फलाणो पत्थर लॻाए बीमारी दूर थी वेंदी। मूंखे ॿुधाए इहो शिरक न आहे? भला शिरक ते के सिंग थींदा आहिनि छा? जो आऊं तव्हांखे खणी ॾेखारियां थी शिरक आहे। अल्लाह जे नबी खे शिरक चयो आहे। जो अल्लाह जी मखलूक हिकिड़ी जेका चइजे त बेइख्तियार मखलूक उन मज़ा तव्हीं डिॼो त हीअ असांखे नुक़सान पहुचाईंदो या असांखे फ़ाइदो ॾींदो, छा इहो शिरक कोन्हे? पत्थर आहिनि न, पत्थरनि में सभ खां आला पत्थर कहिड़ो आहे? हजर अस्वद। हजर अस्वद जन्नत जो पत्थर। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जंहिं हिकु दफ़ो बि उनखे दुनिया में चुमियो ईमान जी हालत में, क़यामत ॾींहुं अल्लाह इन खे ॿ अखियूं ॾींदो, हिकिड़ी ज़बान ॾींदो। जंहिं ईमान जी हालत में चुमियो हूंदो हजर अस्वद शायदि ई ॾींदो, मुंहिंजा रब हिन माण्हू मूंखे ईमान जी हालत में चुमियो। माना एॾो बरकतनि वारो पत्थर आहे, मोअज़्ज़ज़ इज़त वारो आहे। पर सैयदना उमर फारूक छा चयो? पंहिंजे अक़ीदे जो ऐलान कंदे, अक़ीदे जो ऐलान कंदे छा चयई? पत्थर खे अची साम्हूं बीठो आहे, पत्थर खे चुमे थो। जी हजर अस्वद खे हर माण्हू चाहींदो आहे चुमिया, जेकॾहिं वञे थो उमरे ते हज ते। सैयदना उमर फारूक चुमे थो, पुछनि इन्नी लअअलम अन्नक हजरुन, ऐं पत्थर ऐं चङी रीत ॼाणा थो त तूं सिर्फ़ पत्थर है। इन्नी लअअलम लाम ताकीद दी आहे, ऐं चङी रीत ॼाणा थो तूं सिर्फ़ पत्थर है। अल्लाह अकबर। अॻिते छा थो चवे? ला तुज़िरु वला तनफ़अ, न तूं नुक़सान ॾी न तुंहिंजे हथ में नफ़ो आहे, न की नुक़सान आहे न की नफ़ो आहे। वलौला रअयतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ब्बिलुक मा क़बलतुक। बुखारी मुस्लिम तक़रीबन हदीस हर किताब जे अंदरि रिवायत मौजूद आहे। ऐं पत्थर जेकॾहिं अल्लाह जे नबी खे चुमंदे न ॾिसां हा तोखे, त तोखे हरगिज़ न चुमां। को नफ़ो तो मां कोन्हे, को नुक़सान कोन्हे, सिर्फ़ प्यारे पैगंबर दी सुन्नत दी पैरवी कंदे तोखे चुमां थो, ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अनो पंहिंजे अक़ीदे जो ऐलान कयो, त माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त इस्लाम जे अंदरि नफ़ो नुक़सान कंहिंजे हथ में आहे, परवरदिगार जे हथ में आहे। खोल सूरह आराफ, खोल सूरह यूनुस, क़ुरान जी सूरतूं आहिनि न। ईमान आहे अल्लाह जे कलाम ते। जेकॾहिं तव्हीं थो न आहे त पोइ त मुस्लमान ई कोन्हे। जेकॾहिं तव्हीं थो आहे त पोइ क़ुरान जी आयतनि ते सचो ईमान आण, ज़बानी न। आऊं आयत पढ़ा थो ऐं माना मूंखां ॿुध ऐं वञी मौलवी खां कराए, इहा माना सही आहे या ग़लति आहे? अल्लाह ताला फरमाए थो, वइन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु वइन युरिदक बिखैरिन फला राद लिफज़लिहि। फरमाई जेकॾहिं अल्लाह तोखे नुक़सान पहुचाए, को बि उनखे दूर करण वारो कोन्हे। रब कंहिंजो नालो वरितो, नालो वरिताई कंहिंजो त फलाणो वली दूर करे सघे थो, फलाणो पैगंबर दूर करे सघे थो, फलाणो इमाम दूर करे सघे थो। अल्लाह कंहिंजो नालो वरितो, सिर्फ़ पंहिंजो ई नालो वरिताई त जेकॾहिं रब तोखे तकलीफ़ पहुचाए, उन खां सवाइ को दूर करण वारो, पंहिंजो ई नालो वरिताई। ऐं किथे छा फरमाई? वइन युरिदक बिखैरिन, जेकॾहिं इरादो करे तोखे भलाई पहुचाइण जो, फ़ाइदे पहुचाइण जो, फला राद लिफज़लिहि, उनजे फज़ल खे को दूर करण वारो पैदा ई कोन थियो। आई कोन काइनात में कंहिंजी जुरत ई न आहे जो अल्लाह फ़ाइदो ॾे उनखे रोके सघे, कंहिंजी ताक़त न आहे। अल्लाह अकबर। अंदाज़ो लॻायो, अल्लाह जे नबी ने बि चयो आहे, मूसा अलैहिस्सलाम छा चयो? मुंहिंजा रब, तो जेके नेमतूं मूं ते कयूं तुंहिंजो फ़क़ीर आहियां, मोहताज आहियां। मोहम्मद रसूलुल्लाह छा चयो? सुनन नबी दाऊद किताबुल इस्तिस्का, मी नमाज़ जो बयान। ऐं रब असांजा अंतल गनीयो व नहनुल फुकरा, ऐं अल्लाह तू अल गनी बेपरवाही, असीं सभु फ़क़ीर आहियूं। अच तोखे ॿुधायां तुंहिंजे किताब जो हवालो, ऐं इनकार करे त ॾेखार। शीअनि जो किताब आहे अल उसूल मिनल काफ़ी, 8 जिल्दनि में। उनमें सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह जो ख़ुतबो आहे, जो त ऐ मुंहिंजा रब तूं जेको गनी आहीं, ऐं तुंहिंजे ॾाढो फ़क़ीर आहीं। केरु पियो चवे? सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह। तूं भले मदद जा नारा हणंदो वठि, पर उन अज़ीम इंसान चयो आहे, ऐ अल्लाह ऐं तुंहिंजे ॾाढो फ़क़ीर आहियां। उसूल काफ़ी के मां जे पुट में जुरत न आहे जो हवाले जो इनकार करे सघे।
थियो इंशाअल्लाह ताला जो हार जो इनकार करे सके। अल्लाह अकबर, हेॾा वॾा हवाला छा तव्हांखे घुर्जे? कुरान हदीस इन ते जेकॾहिं ईमान न आहे पोइ तूं मुसलमान ई कोन्हे, तुंहिंजो इस्लाम सां तालुक ई न आहे। जेकॾहिं तुंहिंजो कुरान हदीस ते ईमान कोन्हे, ॾटा कहाणियूं तजर्बात दीन जो बुनियाद कोन्हे। तजर्बात ते ईंदे हिंदू तोखे तजर्बा ॿुधाईंदो त बुतनि ते वञण ते मूंखे फ़ाइदा थियनि, ईसाई पंहिंजा तजर्बा ॿुधाईंदो, पोइ त दुनिया जा सभु मज़हब सचा थी विया, तौहीद बि सची त नऊज़ बिल्लाह शिरक बि सचो। पोइ ईअं थींदो आहे न, तौहीद बि सची शिरक बि सचो, ईअं थी सघे थो? सिर्फ़ इस्लाम ई हकीकी मज़हब आहे, सचो मज़हब आहे, ॿिया सभु मज़हब अल्लाह फरमाए थो बातिल मज़हब। वमन यब्तग़ि गैर इस्लाम दीनन फलन युक़बल मिनहु, फरमाई जेकॾहिं इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन खणी आयो, यहूदियत, ईसाइयत, हिंदू मत, कहिड़ो बि मज़हब, फलन युक़बल मिनहु, उनखां हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। केरु थो चवे? रब्बुल आलमीन, को ॿियो नथो चवे, हरगिज़ उनखां क़बूल न कयो वेंदो ऐं आख़िरत में नुक़सान वारनि मां थींदो। अल्लाह अकबर, जे असांजी क़ौम महीनो मसलन सफ़र जो शुरू थियो आहे, सफ़र जो महीनो इस्लामी कैलेंडर जो ॿियो महीनो मुहर्रम खां पोइ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दुनिया जे अंदरि हींअर बि टे जेके कैलेंडर राइज आहिनि। शमसी कैलेंडर जंहिं ते घणो करे ईसाई ऐं यहूदियुनि जो अमल आहे, कमरी कैलेंडर जंहिं ते घणो करे मुस्लमाननि जो ई अमल आहे, ऐं हिंदू कंदा आहिनि जेको सो संबत वारो, जेके विक्रमी बि चवंदा आहिनि। विक्रम राजा जेके ईजाद कयो, शुरूआत कई, उन ॾांहुं मनसूब कंदा आहिनि, उन जा बि 12 महीना आहिनि। शमसी कैलेंडर जा 12 महीना आहिनि, कमरी कैलेंडर जा बि 12 महीना। टे कैलेंडर दुनिया में राइज, सभिनी में महीना घणा आहिनि? 12। चाहे शमसी हुजे, चाहे जेको कमरी हुजे, चाहे विक्रमी हुजे संबत वारो, 12 महीना सभिनी जे अंदरि। ऐं अल्लाह ताला क़ुरान मजीद में छा फरमायो? इहे जेके 12 महीना आहिनि, फरमाई तौबा जी 36 नंबर आयत, अल्लाह ताला इन जो ॻाणेटो जेको सो उन ॾींहं खां पंहिंजे किताब में करे छॾियो आहे जॾहिं खां आसमान ज़मीन खे पैदा कयो। ज़मीन आसमान खे जॾहिं ख़ल्क़ कयाई, तॾहिं खां अल्लाह 12 महीननि जो ॻाणेटो मुक़ररु करे छॾियो। फरमाए इन इद्दत शहूर इंदल्लाह इसना अशरा शहरन, अल्लाह जे नज़दीक महीननि जो ॻाणेटो 12 महीना आहे। फी किताबिल्लाह, अल्लाह जे किताब में, यौम ख़ल्क़ समावाति वल अर्ज़, उन ॾींहं खां जॾहिं खां अल्लाह ज़मीन ऐं आसमाननि खे पैदा कयो, मिनहा अरबातुन हुरुम, जंहिंमें 4 महीना हुर्मत वारा आहिनि। 12 महीननि में जा 4 महीना हुर्मत वारा आहिनि। हुर्मत वारा माना जंहिंजे अंदरि काफ़िर बि कंहिंखे नुक़सान कोन पहुचाईंदा, काफ़िर बि कंहिंजो नुक़सान कोन कंदा हुआ, लड़ाई कोन कंदा हुआ, जंग कोन कंदा हुआ, धाड़ो कोन हणंदा हुआ, फुरमार कोन कंदा हुआ, पंहिंजे घरनि में वेठा हूंदा। हाणे इन ई सफ़र महीने जो नालो सफ़र छो पियो? इन जो तारीख़ी पस मंज़र छा आहे? 4 महीना हुर्मत वारा आहिनि, 3 हिक ॿिए पुठियां आहिनि, मुसलसल आहिनि। कहिड़ा? ज़ुल्क़ाद, ज़ुल्हिज ऐं मुहर्रम। ये 3 महीना हिक ॿिए पुठियां आहिनि। हिकिड़ो महीनो हुर्मत वारो विच में आहे, कहिड़ो? रजब जो महीनो। 3 महीना हुर्मत वारा गॾोगॾु। पस मंज़र छा आहे त मुशरिक 3 महीना ॿाड़जी पवंदा हुआ। हाणे वेठा आहिनि घर में, न जहिड़ो करे सघनि था, न फुरमार करे सघनि था, न जेको सो माना क़तल करे सघनि था। जेके माण्हू क़तल ऐं गारत जा, फुरमार जा आदी हुजनि, तिन जे लाइ 3 महीना त वॾा ॻरा आहिनि। 3 महीना वेहण माना माठ करे घर में वेठो हुजे। जॾहिं मुहर्रम जो महीनो ख़तम थींदो, सफ़र जो शुरू थींदो, हे छा कंदा? सभु काहे पवंदा, घरनि मां निकिता, घर ख़ाली थी विया, क़तल ऐं गारत शुरू, फुरमार शुरू, धारा धाड़ा फुरू, लुटमार शुरू। इतां खां नालो पियो अरबी में चवंदा आहिनि सफ़ेरल मकान हो, घर ख़ाली थी वियो। सफ़ेरल बैत हो, घर ख़ाली थी वियो। अरबी में ज़ीरो खे सिफ़र चवंदा आहिनि, ज़ीरो खे ॿुड़ी जा चवंदा आहिनि सिफ़र। सिफ़र जी माना जंहिंजो को बि अदद ऐं अंग न हुजे, ख़ाली हुई, उनखे सिफ़र चवंदा आहिनि। इतां खां नालो पियो त बाबा इन महीने जे अंदरि घर ख़ाली थियो वञनि, माण्हू मरनि था, माण्हू छो मरंदा हुआ? हुननि जाइलनि इन शइ ते गौर कोन कयो त माण्हू छो था मरनि, क़तल गारत छो थी थिए, फुरमार छो थी थिए,
उन्हनि सोचियो त शायदि इन महीने जी नहुसत आहे। महीने जी नहुसत कोन हुई, जेके 3 महीना ॿारियल हुआ, जेके हिरियल हुआ क़त्ल गारत ते, जॾहिं उन्हनि खे वारो मिलियो 4 महीने जे अंदरि, उहे माण्हू मारींदा हुआ, फुरमार कंदा हुआ। ॼटनि सम्झो त शायदि ही महीनो ख़राब आहे, तंहिंजे करे फुरमार घणी थी थिए, माण्हू घणा था मरनि। हालांकि इन में सफ़र महीने जो को ॾोह कोन्हे। उन्हनि पंहिंजे जो जाइज़ो ई कोन वरितो त असां इहो कमु इन करे करियूं, पंहिंजो 3 महीना असां इहो कमु कोन कयूं। नतीजतन उन्हनि सफ़र जे महीने खे बुरो महीनो करार ॾेई छॾियो, ख़राब महीनो। ऐं मुशरिक जेके मके जा जेको अक़ीदो उन्हनि रखियो, इंतिहाई अफ़सोस सां चवणो पवे थो, अॼु नाम निहाद मुस्लमान बि उन ई अक़ीदे खे खणियो अचनि। अॼु बि मुस्लमान उन ई अक़ीदे खे खणियो अचनि। केतिरा मुस्लमान तव्हांखे ॾेखारिया सफ़र जे महीने में शादी कोन कंदा, अदा एक्सीडेंट थींदो, घोटु मरी पवंदो, औलाद कोन थींदो, कारोबार कोन कंदा, कारोबार नुक़सान पवंदो, सफ़र ते कोन वेंदा, मथां नुक़सान थिए मरी पवां। अॼु बि केतिरा मुस्लमान आहिनि जेके न की कारोबार कनि, न की सफ़र ते वञनि, न की शादियूं कनि। बाबा ही 13 तेज़ियूं, पहिरियां जेके 13 महीना आहिनि, ॾाढा पहिरियां 13 ॾींहं ॾाढा ख़तरनाक आहिनि। 13 तेज़ियूं चवंदा आहिनि, ये इंतिहाई ख़तरनाक आहिनि। शादी न आहे करणी, को बि कमु न आहे करणो। अल्लाह अकबर। छा अल्लाह जे नबी तव्हांखे चयो? छा सहाबा चयो? छा क़ुरान में आहे? छा के इमाम चयो? कंहिं बि कोन चयो आहे त अक़ीदो तो आंदो किथां मूंखे ॿुधाए, किथां जो अक़ीदो आंदो? पंहिंजे तरफ़ां चवीं पियो त नुक़सान थींदा, तोखे हक़ कंहिं ॾिनो आहे? जेको अक़ीदो मके जे मुशरिकनि जो हो, अॼु उहो मुसलमाननि जो अक़ीदो। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो, ला सफ़र, बुखारी जी रिवायत आहे, ला सफ़र वला हाम वला अदवा, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाइनि था, सफ़र जी नहुसत, सफ़र महीने जो ख़राब हुजणु, इन जी का बि हक़ीक़त कोन्हे। केरु पियो चवे? अल्लाह जो प्यारो पैगंबर। बुखारी जी रिवायत आहे, सफ़र महीनो ख़राब हुजे, इन जी का बि हक़ीक़त कोन्हे। तूं चवीं थो मुस्लमान आहियां, तुंहिंजे साम्हूं हदीस पेश कई वञे थी प्यारे पैगंबर जी, तो उन ते ईमान आंदो? ईमान आंदो तो ने हदीस ते? तॾहिं बि तूं ॾिजी पियो त महीनो ख़राब आहे। अल्लाह जा बाना, को बि महीनो, को बि ॾींहुं, को बि हफ़्तो, को बि साल ख़राब न आहे। अल्लाह ताला क़ुर में छा फरमायो? हे असां ॾींहं छो कया आहिनि, रातियूं छो कयूं आहिनि? फरमाई वजअलना लैल वन्नहार आयतैन, असां ॾींहं राति खे 2 निशानियूं बनायूं। ये रब जूं 2 निशानियूं आहिनि। फमहोना आयत लैल, राति जी निशानी खे असां मिटाए छॾियो, माना ऊंधा थी वई। वजअलना आयत नहार मुबसिरा, ऐं ॾींहं खे असां रोशन करे छॾियो। ॾींहुं रोशन आहे, असां ॾींहं खे रोशन करे छॾियो। छाजे लाइ? ले तबतगू फज़लन मिन रब्बिकुम, तव्हां त ॾींहं जो तव्हीं रोज़गार तलाश करियो, रिज़्क़ अल्लाह जेको ॾिनो आहे सो तलाश करियो, फज़ल रब जो तलाश करियो। वले तालमू अदद सिनीन वल हिसाब, ऐं सालनि जो ॻाणेटो रखो, हिसाब रखो, ॻाणेटो कंदा अचो। ॾींहं राति जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त ॾींहंनि मंझि हफ़्ता थींदा आहिनि, हफ़्तनि मां महीना थींदा आहिनि, महीननि मां साल थींदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, इहे निशानियूं न रब जूं, तव्हां त तव्हीं ॾींहं जो थी रब जो जेको रिज़्क़ तलाश करियो, ऐं तव्हीं ॻाणेटो कंदा वञो महीननि ऐं सालनि जो, इन खां सवाइ ॿी का बि शइ कोन्हे। ही क़ुरान मजीद जी आयत आहे। ऐं अॻिते फरमायाई, अल्लाह अकबर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला फरमाए थो, अना दहर, ऐं ख़ुदि ज़मानो आहियां, ऐं ख़ुदि ज़मानो आहियां, ऐं उक़ल्लिबुल लैल वन्नहार, राति ॾींहं खे आऊं फेरायां थो, राति खे बि आऊं फेरायां थो, ॾींहं खे बि आऊं फेरायां थो। आऊं ई माना दहर आहियां, मुंहिंजे हथ में ई माना इन राति ॾींहं जो अचण वञण, आऊं ई बदिलायां थो, इन खां सवाइ ॿी का बि शइ कोन्हे। जेकॾहिं असां इहो सोचियूं दादा, सफ़र जे महीने में को मरी पियो, कंहिंजो कारोबार तबाह थी वियो, को माण्हू बीमार थी पियो, तुन जाहिल खां पुछण जो हक़ रखां थो, मूंखे बाक़ी 11 महीना जेके आहिनि कैलेंडर जा, उन में 11 महीननि में हिकिड़ो महीनो ॾेखार जंहिंमें माण्हू मरंदा न हुजनि, जंहिंमें माण्हू मरंदा न हुजनि, महीनो मूंखे ॾेखार। रमज़ान में कोन था मरनि, महीनो मूंखे ॾेखार जंहिंमें कारोबार जो नुक़सान न थींदो हुजे, महीनो ॾेखार जंहिंमें तलाक न थींदी हुजे, महीनो ॾेखार
जंहिंमें ख़ानदान में झेड़ा न थींदा हुजनि, पोइ हीअं कर, नऊज़ बिल्लाह पंहिंजो अक़ीदो इहो रख त 12 महीना ई सही कोन्हे। पोइ मुर्गो हथ खणी वञ, न कॾहिं कारोबार कर, न कॾहिं सफ़र कर, न कॾहिं शादी कर, छो त हर महीने जे अंदरि माण्हू मरनि बि था, कारोबार बि तबाह थिए थो, ऐं निकाह बि टुटनि था, तलाकूं थियनि थियूं, घरूं जहिड़ा थियनि था, दोस्त विढ़नि था, को बि तव्हीं ॾिसो महीनो ख़ाली कोन्हे अल्लाह जा बाना। इहा त ज़िंदगी जी हक़ीक़त आहे, इन खां छो थो मोहबत आहे? ज़िंदगी जी हक़ीक़त आहे। मरंदा बि सही माण्हू, ज़िंदा बि थींदा। छा सफ़र जे महीने में छोकिरा कोन था ॼमनि, न्याणियूं कोन थियूं ॼमनि? छा कारोबार में फ़ाइदा कोन था थियनि? केतिरा वापारी वञी पुछो फ़ाइदो थियो आहे या कोन्हे? केतिरा माण्हू आहिनि पुछो उन्हनि खे पुट ॼमनि था कोन था ॼमनि? कहिड़ी तूं ॻाल्हि थो करी? अल्लाहु अकबर। लेकिन असांजी क़ौम छा कंदी, जो ॾींहंनि खे महीननि खे बुछड़ो सम्झो वेठी आहे, तदा फलाणो ॾींहुं ख़राब। अल्लाह ताला फरमाए थो फलाणे ॾींहं जे अंदरि मुंहिंजो नुक़सान थियो। क़ुर में रब सूरह निसा जे अंदरि 79 नंबर आयत पंहिंजे दिलि में विहारे छॾी। फरमायाई मा असाबक मिन हसनतिन फमिन अल्लाह। इंसानो तव्हांखे का बि भलाई पहुचे थी रब जे तरफ़ां। कंहिंजे तरफ़ां आहे? रब जे तरफ़ां आहे। छो त रब ई महिरबान आहे न। रब जे करे तोखे भलाई न ॾे केरु ॾींदो? इहो हुनजो फज़ल आहे। खणी तो नेकोकार वई, नेकियूं कंदो वञी, पर वरी फज़ल त अल्लाह जो आहे न। जेका बि तोखे भलाई पहुचे थी अल्लाह जे तरफ़ां आहे। वमा असाबक मिन सय्यतिन फमिन नफ्सिक। जेका तोखे तकलीफ़ पहुचे थी, मुसीबत पहुचे थी, तुंहिंजे पंहिंजे करे। रब टोड़े छॾियो ॻाल्हि। छो थो महीननि खे इल्ज़ाम ॾी? छो थो माण्हुनि खे इल्ज़ाम ॾी त फलाणे जो मूं ॾिठो अथमि? छो थो महीने खे चवी त सफ़र जो महीनो ख़राब आहे? छो थो चवी त बिलो जेको तूं साम्हूं रस्तो लंघे वियो तंहिंजे करे माना मुंहिंजो कमु कोन थींदो? बिले खे इल्ज़ाम छो थो ॾी? माण्हुनि खे इल्ज़ाम छो थो ॾी? महीननि खे इल्ज़ाम छो थो ॾी? रब चवे थो तुंहिंजे बुछड़नि अमलनि जे करे तोते मुसीबतूं अचनि थियूं। तुंहिंजे बुछड़नि अमलनि जे करे, तुंहिंजे गुनाहनि जे करे तोते मुसीबतूं अचनि थियूं। अल्लाह ताला ॻाल्हि वाज़े करे छॾे, पर असीं सोचियूं कोन था। पंहिंजा ॾोह हणंदा आहियूं ॿियनि ते त फलाणे जे करे मुंहिंजो कमु कोन थियो। हालांकि कमज़ोरी पंहिंजी हूंदी आहे। जंगे उहद में मुसलमान शदीद नुक़सान खणणो पियो। 70 सहाबा शहीद थी विया। 70 सहाबा। अल्लाह ताला छा चयो? ईअं चयाई त काफ़िर वॾा होशियार हुआ, काफ़िरनि वटि हथियार घणा हुआ, तादाद में घणा हुआ? फरमाई न, नुक़सान इन जे करे पए थो हत्ता इज़ा फशिलतुम फिल अम्र। तव्हां इख़्तिलाफ़ कयो। हत्ता इज़ा फशिलतुम व तनाज़अतुम फिल अम्र। तव्हां बुज़दिली ॾेखारी, तव्हां इख़्तिलाफ़ कयो ऐं तव्हां पैगंबर जी नाफ़रमानी कई। अल्लाह टे सबब ॿुधाया। पैगंबर जी नाफ़रमानी, अल्लाह जे रसूल 50 तीरंदाज बीहारिया हुआ, हितां न हटिजो, हटी विया। पैगंबर जी नाफ़रमानी कई, पंहिंजो पाण में इख़्तिलाफ़ कयो, कमज़ोरी ॾेखारी, इन जे करे तव्हांखे नुक़सान पवंदो। दीन इस्लाम हक़ीक़त पसंदाना दीन आहे। फूकन ते कोन्हे त फलाणी शइ जे करे नुक़सान पए थो। अल्लाह फरमाए थो तकलीफ़ पएती आहे, पंहिंजो पाण खे ॾियार त मूं गुनाह कहिड़ा कया, बुछड़ायूं कहिड़ियूं कयूं। हा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो इंसान खे तकलीफ़ आज़माइश में बि ईंदी आहे, कॾहिं कॾहिं आज़माइश में बि ईंदियूं आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे पंहिंजे गुनाहनि जे करे। पर अल्लाह जी आंदल हर मुसीबत बाने जे लाइ भलाई रखे थी त बानो रुजू करे, अल्लाह जे आॾो झुकी पवे, गुनाहनि खां तौबा करे, तकबर पाण मां ख़तम करे, सम्झे त मुंहिंजी का बि हैसियत कोन्हे। जेकॾहिं रब मूंखे छॾे ॾिनो त मुंहिंजी का बि हैसियत कोन्हे। दोस्तो, अॼु असां जेके से मुस्लमान केतिरा अहिड़ा कम करियूं था जेके ईअं सम्झी वठो शिरक जे दायरे में। रसूलुल्लाह ने फरमायो मन रद्दतु तैरतो फ़क़द अशरक। जंहिं माण्हू खे सोण कम खां रोके छॾियो उन ई माण्हू तहक़ीक़ शिरक कयो। माना तव्हीं घर खां ॿाहिरि निकिता, मिसाल ॾींदो हलां, तव्हां हिकिड़े माण्हू जो मोह ॾिसी वरितो, तव्हां अक़ीदो ठाहे छॾियो त हाणे मुंहिंजो कमु कोन थींदो, अवी वापसि पंहिंजे घर मोटी विया, कम तां हथ खणी विया। अल्लाह जो नबी चवे थो त यकीनन शिरक कयो। या तो कम जो इरादो कयो, पर तो सोचियो त ही सफ़र जो महीनो आहे, शादी आऊं कोन कंदसि, नुक़सान थींदो, कारोबार कोन कंदसि, नुक़सान थींदो। अल्लाह जो नबी चवे थो त शिरक कयो।
फ़क़त अशरक ऐं अरबी में जेके ॼाणनि था ग्रामर तन खे ख़बर आहे फ़क़त जो लफ़्ज़ ईंदो आहे तंहिंजी माना त बिना शक ऐं शुबे उन ई माण्हू शिरक कयो यकीनन सर्टेनली उन ई माण्हू शिरक कयो जंहिं माण्हू खे सोन रोके छॾियो कम खां। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास अज़ीम साहबी आहे हिकिड़े माण्हू सां गॾु वञे पियो रस्ते ते तो उज तो हिकिड़ो पखी जेको वेठड़ो कंहिं वण में सो उॾामी ऐं साॼे पासे रवानो थियो पखी आहे न तॾहिं चई ख़ैर ख़ैर सुठो थियो भलाई आहे जो पखी साॼे तरफ़ उॾामी वियो। उन ज़माने में जाहिलियत जो अक़ीदो हो त जेकॾहिं घरां निकिता आहियो पखी को उॾामे थो तव्हांजे आॾो साॼे पासे उॾामी वञे त माना भलाई आहे खाॿे पासे उॾामी वञे त माना नुक़सान आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास गॾो जी ॻाल्हि ॿुध ला ख़ैर वला शर न की ख़ैर आहे न की शर पखी जी मर्ज़ी जॾहिं चाहे उॾामी वञे बेवकूफ़ पखी जी मर्ज़ी आहे चाहे हिन पासे उॾामी वञे चाहे साॼे पासे उॾामी वञे इन में छाजो ख़ैर छाजो शर कहिड़ो ख़ैर आहे हिन जे अंदरि कहिड़ो शर आहे को बि ख़ैर कोन्हे को बि शर कोन्हे पखी आहे अल्लाह जी मख़लूक आहे उनजी मर्ज़ी आहे जॾहिं चाहे उॾामी वञे। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास अक़ीदे जी माना पाण वधे छॾी। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा घर वेठी आहे इमाम बुखारी रिवायत आंटी अल मुफ़रद जे अंदरि हिकिड़ी माई हली आई त उमुल मोमिनीन हिकिड़ो ॿार ॼाओ आहे तव्हां हली हुनखे जेको सुती ॾियो पाण वटि थींदो आहे न इहा शरीयत में हिनजी हैसियत बि आहे त कोशिश कजे त ॿार खे जेको माण्हू पहिरीं सुती ॾिए थो कि नेक माण्हू जे हथां ई ॾियारे चङे माण्हू जे हथां ई ॾियारे उनजा असरात ॿार ते थींदा आहिनि हदीस मां साबित आहे। सैयदा आयशा वटि हली आहे तव्हीं जेको सुमाना सुती ॾियो दुआ करियो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा रवानी थी घर पहुती ॿारड़ो सुतल आहे बिस्तरे ते विहाणो रखियल आहे ओचितो उमुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा विहाणो वटि आयो त हेठां उस्तरो पाकी निकिरी आई जेके अंग्रेजी में रेज़र चइबो आहे रेज़र पाकी उस्तरो निकिरी आयो लोह जो थी छो रखियो अथव कि उमुल मोमिनीन जेकॾहिं लोह जी शइ ॿार जे विहाणे जे हेठां रखबी त ग़ैबात जो असर कोन थींदो जिन जो असर कोन थींदो बदरू जो असर कोन थींदो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह साहब जो अक़ीदो ॾिसो न सिर्फ़ मने कोन कयई त कमु ख़राब आहे खणी शइ परते उछलाईंसि फरमत बिहा हदीस लफ़्ज़ आहे परते उछलाई इन लाइ उछलाई त अक़ीदो टुकड़ा टुकड़ा थी वञे सिर्फ़ मने न आहे करणी मने करे त एतिरो असर कोन थिया ख़बर पई जंहिंखे आउं बरकत भरियो पियो सम्झां तंहिंखे उमुल मोमिनीन खणी फिटो कयो उछलाए हणी परते टके जे में त कोन ॾिने माना अक़ीदे ते वार थियो त्यो बातिल अक़ीदो पंहिंजो ख़तम कर लोह जे अंदरि कहिड़ी ताक़त आहे फरमत बिहा उनखे परे उछलायाई कि कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकरो तियरत अल्लाह जो नबी सोन ऐं बदशगूनियूं नापसंद कंदो हो पैगंबरनि खे नापसंद कंदो हो ऐं असांजी क़ौम में बदशगूनियुनि जे अंदरि तव्हां ॾिठो त कार वञे पई कारो कपिड़ो पिया ॿधो पियो पहिरें मूंखे ख़बर कोन्हे यार कारो कपिड़ो छो था ॿधनि छाजे लाइ था ॿधनि शायदि ईअं ई को शौक़ में ॿधंदा हूंदा कंहिं माण्हू मूंखे चयो डॉक्टर साहिब इन करे ॿधनि था त कार जो एक्सीडेंट न थिए निभागा ॾिसो इहे पढ़ियल लिखियल माण्हू कारूं त घणो करे पढ़ियल लिखियल पैसनि वारनि हूंदियूं आहिनि पर माण्हू ॿुधो त हर पढ़ियल लिखियल इल्मु वारो बि कोन्हे इहे पढ़ियल लिखियल बि वॾा जाहिल आहिनि जेके जाहिल इन कपिड़े जे टुकड़े में सम्झनि था त नफ़ो आहे जहालत में को शक आहे कारो कपिड़ो ॿधोसीं त कार खे नुक़सानु कोन पहुचंदो अचो वञा तव्हांखे ॿुधायां एॾा जाहिल ॾिसो चिंगची वञे पई गॾा गाॾी वञे पई हता के बस वञे पई बाग कारूं वञनि पियूं घोड़े जो नाल लॻो पियो आहे नाल करे सोचियो त नाल छो लॻायो इन जाहिल जो अक़ीदो आहे त घोड़े जो नाल जेकॾहिं लॻायमि त चिंगची जो एक्सीडेंट कोन थींदो घोड़े जो नाल लॻायमि त घर ते आफ़त कोन ईंदी घोड़े जो नाल लॻायमि त गॾा गाॾी जो गॾह कोन मरंदो घोड़े जो नाल अंदरि लॻायमि घर में आफ़त कॾहिं कोन ईंदी दुकान ते लॻायमि त हमेशह तरक़ी हूंदी इहा असां मुस्लमान जो अक़ीदो ॿुधी मरण जो मक़ाम आहे अड़े अव्हां खां यहूद नसारा बि चवंदा आहिनि ऐं चवंदा अमेरिका जा फ़ौजी हेॾा बीठा आहिनि कॾहिं गिची में को धागो ॾिठो अथव कंहिं अमेरिकन जी गिची में धागो तव्हां ॾिठो आहे तुंहिंजी बाह में त धागा इमाम ज़ामिन वो प्रोफेसर कमाल उस्मानी चवंदो आहे न जेको इमाम ज़ामिन ॿधे थो रब जी ज़मानत जो इनकार करे
ये धागो तो बचाईंदो। अड़े केतिरनि जे मगज़ में गोलियूं लॻियूं, खोपड़ी उॾामी वई। समझी सघी थो, मगज़ में गोली लॻी, खोपड़ी उॾामी वई, बाह में ॿधो पियो तावीज़, बचाए सघियो तुंहिंजो इमाम ज़ामिन। अञा क्यों नथो पटी, कॾहिं क्यों पटींदे? अल्लाह जा बाना छा हिननि जे हथ में आहे? ये तोखे इमाम ज़ामिन बचाईंदा, तोखे ये तावीज़ बचाईंदा, धागा बचाईंदा? ही मुसलमान जो अक़ीदो। रब इन अक़ीदे जे करे तव्हांजी मदद कंदो। अल्लाह अकबर, अल्लाह जे नबी जो तवक्कुल तो ॾिसो। अल्लाह अकबर, हदीस में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया आहिनि, सुलह हुदैबिया जो मक़ाम आहे, जिते हुदैबिया जे मक़ाम ते सुलह कई अथनि, मुआहिदो थियो आहे। सन 6 हिजरी उमरे जे लाइ आया आहिनि। 1400 सहाबा गॾु आहिनि। मके जे काफ़िरनि उमरो करण न ॾिनूं, चवनि था कि ये साल अचिजो। मुआहिदो तय थियो, नो वार पैक्ट, उन ते सयूं थियूं। अल्लाह अकबर, अल्लाह जो रसूल उन ई राति ते तरसी पियो। छा थियो? अल्लाह जी कुदरत, उन ई राति बरसात पइजी वई। बरसात पइजी वई, रब जी नेमत आहे, जॾहिं चाहे वसाए। बरसात पई, पाण फजर नमाज़ पढ़ाईंदा। बुखारी, मुस्लिम, इब्न हिब्बान, मुस्नद अहमद, ख़बर केतिरा हदीस न किताब रिवायत मौजूद आहे। फजर नमाज़ पढ़ाए साहबा खे पाण मुंहुं साम्हूं करे वेठा। पाण फरमाइनि था, रब फरमायो अस्बा मिन इबादी मुमिनुन बी व काफिरुन बी। अल्लाह ताला मूंखे ॿुधायो आहे वही जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ी वही क़ुरान जी सूरत में जेको मौजूदु आहे, अल्लाह जे नबी ते ॿी वही ईंदी हुई जेके पाण वही ख़फ़ी चवंदा आहियूं। जेका अल्लाह जे नबी ते ईंदी हुई क़ुरान में कोन्हे, पर हदीस जी सूरत में आहे, उहा वही बि ईंदी हुई। अल्लाह ताला मूंखे ॿुधायो आहे त अॼोकी हिकिड़ी राति में मुंहिंजा केतिरा अहिड़ा बाना आहिनि जिन सुबुह कई आहे पर ईमान जी हालत में। केतिरा अहिड़ा बाना आहिनि जिन सुबुह कई आहे पर कुफर जी हालत में, काफ़िर थी उथिया आहिनि। केर काफ़िर था, केर मोमिन था? अल्लाह जे नबी फरमायो, जंहिं माण्हू चयो मुतिरना बिफज़लिल्लाहि व रहमतिही फज़ालिक मोमिनुन बी व काफ़िरुन बिल क़वाबी। मुंहिंजे जंहिं बाने चयो त अॼोकी राति बरसात रब जे फज़ल सां वठी आहे, अल्लाह जी रहमत सां वठी आहे, उनजो मूं ते ईमान सही आहे, सितारनि जे तासीर जो इनकार जो। व अम्मा मन काल मुतिरना बिनौए कज़ा व कज़ा फज़ालिक काफ़िरुन बी व मोमिनुन बिल क़वाबी। ऐं जंहिं मुंहिंजे बाने चयो त बरसात फलाणे तारे जे करे वठी आहे, उनजो असर आहे फलाणे तारे जे करे, उन ई माण्हू मुंहिंजी ज़ात जो इनकार कयो, कुफर कयो, ऐं उन ई माण्हू तारनि जे तासीर ते ईमान आहे। हिकिड़े जुमिले सां हिकिड़ा कुफर में विया हलिया। ॾिसो इस्लाम जो मामिलो केॾो हसास आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, सही जुमिलो का ज़बान मां निकिरी वियो त कहिड़ी अहमियत आहे? ॾिसो ज़बान मां निकितल कलाम जी केॾी अहमियत आहे। हिकिड़े जुमिले किन माण्हुनि खे काफ़िर करे छॾियो, किन खे मोमिन करे छॾियो। जिन चयो त बरसात रब जे रहमत सां वठी आहे, मोमिन थी वियो। जिन चयो त बरसात के तारे जे असर जे करे वठी आहे, उहो अल्लाह ते ईमान आणण वारो कोन्हे, कुफर करण वारो। कुफर करे थो रब जो। हाणे वही गौर करियो, बरसात छा आहे? अल्लाह जी हिकिड़ी नेमत आहे न, नेमत आया कोन्हे? रब जी हिकिड़ी नेमत गैरुल्लाह ॾांहुं मनसूब करे थो त अल्लाह जो नबी चवे थो त अल्लाह फरमाए थो उनजो मूं ते ईमान कोन्हे। अल्लाह जा माना भई गौर कर, तो त केतिरियूं नेमतूं ॿियनि जे हवाले करे छॾियूं। ही पुट कंहिं ॾिनो आहे? पीर बख़्श आहे। ही पुट कंहिं ॾिनो आहे? इमाम बख़्श आहे। ही कंहिं ॾिनो आहे? अली बख़्श आहे। ही फलाणे दरगाह वारे ॾिनो आहे। अल्लाह अकबर। मौलाना मोहम्मद हुसैन शेखूपुरी चवंदो, अल्लाह जो रखे रहमत अलैहि, जयद आलिम हो, चवंदो त मुशरिक जी हिकिड़ी अजीब मेंटेलिटी, अल्लाह जी इज़त कॾहिं कोन कंदो, गैरनि जी कंदो। क़ुरान में अल्लाह फरमायो आहे न, इज़ा ज़ुकिर अल्लाह वहदहु उश्मअज़्ज़त क़ुलूबुल लज़ीना ला युमिनून बिल आख़िरह व इज़ा ज़ुकिर लज़ीना मिन दूनिही इज़ा हुम यस्तबशिरून। फरमाई अकेले अल्लाह जो ज़िक्र कंदे नबी त मोह लही वेंदा, चेहरा बुसाटजी वेंदा, कुमाइजी वेंदा। अकेले अल्लाह जो ज़िक्र। यार जलसे में के ॿिए जो शान त बयान ई कोन कई, सिर्फ़ अल्लाह जो शान पे बयान कई, मोह लही वेंदा। पर अल्लाह फरमाए थो जेकॾहिं रब खां सवाइ ॿियनि जो ज़िक्र कंदे त सरा पिया थींदा। वाह 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 वाह, सुभान अल्लाह। नारा पिया लॻंदा, नारा पिया लॻंदा। रब खां सवाइ ॿियनि जो ज़िक्र, क़ुरान जूं आयतूं आहिनि, ही कहाणियूं कोन्हे। अकेले अल्लाह जो ज़िक्र कंदे त कुमाइजी वेंदा। आया कोन्हे कुमाइजो वञे। ॿी जॻह ते फरमाई, ऐं नबी जेकॾहिं अकेले अल्लाह जो ज़िक्र करी थो, वल्लौ अला अदबारहिम नुफूरा, मुशरिक पुठेरा थी भॼी वञनि था,
पुठेरा थी भजी वञनि था। अकेले अल्लाह जो ज़िक्र, ॿिए जो ज़िक्र ई कोन्हे। मुशरिक खे इहा शइ ॾुखी लॻे थी। तंहिंजे करे छा चवंदा आहिनि, शेख चवंदो हो त कॾहिं बि तव्हां के छोकिरी जो नालो कोन ॿुधो हूंदो, पीर ॾिनी। पीर ॾिनी अॼु ताईं को नालो कंहिं ॿुधो हुजे मुंहिंजे साम्हूं रिकॉर्ड खणी अचे। मुंहिंजो चैलेंज आहे। अवां वेठा आहियो, हर कंहिंजी दोस्ती यारी आहे, न्याणियुनि जा नाला रखिया वञनि था न, मूंखे पीर ॾिनी ॾेखारियो। पर पीर ॾिना तव्हांखे सभई मिलंदा, इमाम ॾिना सभई मिलंदा। छो त मुशरिक जो अक़ीदो छा आहे त पुट सिर्फ़ पीर ॾींदा आहिनि, न्याणियूं अल्लाह ॾींदो। मुड़ी अहमद वला चयो न, पीर तोखे पुट ॾिनो, तो ॾिठो या कंहिं ॾिठो, जॾहिं ख़राब शइ हूंदी त अल्लाह ॾांहुं निस्बत कंदा। पुट ॼाओ छा चवंदा, फलाणे पीर ॾिनो, पर मरी वञे अदा रब जी मर्ज़ी, अदा रब जी मर्ज़ी, रज़ा अदा रब खसे। मारण माना नऊज़ बिल्लाह अल्लाह जो कमु आहे, ॾियण हिननि जे पीरनि जो कमु। मुशरिक ॾिसो अल्लाह खे केॾो घटाए, मालकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा। अल्लाह ताला फरमाए थो, मुशरिको रब जी इज़त छो नथा करियो? नुक़सान थिए त अल्लाह ना, रब अदा वठी, पर ॼमे तो फलाणे मूंखे ॾिनो, ओ हुन पीर ॾिनो, फलाणी दरगाह ते वियसि, फलाणी दरगाह ते सुखा कयुमि, तंहिंजे करे मूंखे पुटु थियो। ॾिसो मुशरिक रब जी तौहीन केॾी करे थो, केॾी तौहीन। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असां मुसलमान जी हालत, असीं एॾा जाहिल पढ़ियल लिखियल बि अख़बारनि में ईंदो आहे, हीउ हफ़्तो कीअं गुज़रंदो। हाणे खड़ियो वेठा पढ़ंदा हफ़्तो कीअं गुज़रंदो। अख़बारनि वारा एॾा बदमाश आहिनि, उहे अहिड़ियूं शयूं लिखंदा आहिनि जेके सभिनी ते लागू थींदियूं आहिनि। अदा हिन हफ़्ते खे परेशानियूं तो ते ईंदियूं। अरे कहिड़ो माण्हू जे ते परेशानी कोन्हे, कहिड़ो माण्हू आहे? हिन हफ़्ते तोखे का ख़ुशख़बरी मिलंदी। हाणे भला सर हो पियो थिए, बाबा का ख़ुशख़बरी मिलंदी, माना अंदाज़ो लॻायो जाहिलनि। हीअ हालत असांजी क़ौम जी। उहे दोस्त किसो ॿुधायो न, ही हैदराबाद कराची में फुटपाथनि ते वेठा आहिनि, लॻायो लिफ़ाफ़ा, तोतो विहारे वेठा आहिनि। तोते खे चवंदा आहिनि खण लिफ़ाफ़ो, तोतो लिफ़ाफ़ो खणंदो आहे, उनमें लिखियो पियो हूंदा, ख़ुशि पिया थींदा आहिनि, हाणे नौकिरी मिलण वारी आहे, हाणे तुंहिंजी शादी थियण वारी आहे, हमरा हुनखे पैसा बि ॾींदो ऐं उतां ख़ुशी ख़ुशी रवानो थींदो। जेकॾहिं 80 सालनि जी पोड़ी खे बि शौक़ु थियो त आऊं बि जेको सुभाणे लिफ़ाफ़ो कढणु आहियां, तोते खे ॾिनई पैसा, लिफ़ाफ़ो कढी तोतो खणी आयो, लिखियो पियो तुंहिंजे अॻे महीने शादी थियण वारी आहे। निभागा हीअ अवांजा अक़ीदा आहिनि। हाणे 80 सालनि जी पोड़ी जे अॻे महीने शादी थींदी। छा हिन क़ौम जी हालत आहे? जिते पढ़ियल लिखियल निभागा जाहिल हुजनि, पढ़ियल लिखियल, उन क़ौम जी हालत छा थींदी? आला तालीम याफ़्ता जी हक़ीक़त इहा। त दोस्तो सभु शयूं यादि रखी छॾियो, अल्लाह जे हथ में आहिनि। रब चाहे तव्हांखे फ़ाइदो ॾियणु, दुनिया जी का ताक़त नुक़सान नथी पहुचाए सघे। रब चाहे तव्हांखे नुक़सान ॾियणु, दुनिया जी का ताक़त तव्हांखे फ़ाइदो नथी पहुचाए सघे। का बि यकीन रखो ऐं हिकु ॻाल्हि जो अक़ीदो त मौत जो टाइम मुक़ररु जॾहिं ईंदो, दुनिया जी का बि ताक़त टारे नथी सघे। ऐं ॿी ॻाल्हि, रोज़ी अल्लाह जे हथ में आहे, अकुल ते कोन्हे। वरना वॾा वॾा PhD धूड़ पाईंदा वञनि, ऐं ॼटनि जा पुट करोड़पति आहिनि। ॼट जेके अंगूठे छाप अरबपति आहिनि, आला तालीम याफ़्ता धूड़ पाईंदा वञनि, नौकरियूं ई कोन थियूं मिलनि। अल्लाह ॾेखारे थो रोज़ी मुंहिंजे हथ जे अंदरि, के इंसान जे हथ में कोन्हे। ऐं उन खां पोइ रब चाहे त ख़बर खान खे 10 पुट ॾेई छॾे, ऐं होॾां वॾो जेको सो माना दौलतमंद उनखे हिकिड़ो पुट बि न ॾे, बल्कि औलाद ई न ॾे। केतिरा अहिड़ा पीर तव्हांखे ॿुधायां जेके गुज़ारे विया, उन्हनि खे पुट कोन थियो, नरीना औलाद खां सवाइ गुज़ारे विया। 3 मिसाल मूं वटि आहिनि, नाला कोन थो वठां, अकेलाई में पुछी सघो था। 3 मिसाल, 3 बदीन ज़िले जा, 3 पीर गुज़ारे विया, नरीना औलाद कोन थियो। अॼु माण्हू बीठा आहिनि कबरनि ते चढ़ियो, साईं पुट मूंखे ॾे। अरे अंधा, जेके पंहिंजो पाण खे पुट न ॾेई सघिया तोखे ॾींदा, जेके पंहिंजो पाण खे न ॾेई सघिया, नरीना औलाद कोन थियनि त पढ़ विराइजी विया, विड़ी पिया मिल्कियतनि ते माण्हू, मिल्कियतूं विराइजी वियूं, ख़तम थी वियूं। अल्लाह खे रब ॾेखारे थो ताक़त मुंहिंजी आहे, चाहियां त हिननि खे न ॾियां औलाद, जिन खां माण्हू पिननि पिया। ऐं किरड़ कंढेरो तंहिंखे 10 पुट, केरु थो ॾे? अल्लाह थो ॾे। मूंखे यादि आहे गुज़िरियल साल 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे, वञा जेको सो हैदराबाद जे डीपलाई में कॉलोनी जे अंदरि हिकिड़ो पीर हिकिड़ो आहे जंहिंजो तालुक ठटे ज़िले सां आहे, सोने पासे फेरा ॾींदो आहे। उहो पनू हिकिड़ो विराए वियो, हुते हिकिड़ो दोस्त खणी पनू मूं वटि आयो।
पने में लिखियो त रसूलुल्लाह जो हदीस आहे त मन बशरनी बे खुरूज सफर बशरतहु बिल जन्नत, जे माण्हू मूंखे बिशारत ॾिनी, नऊज़ बिल्लाह अल्लाह जे नबी ते कूड़ हयो अथसि, प्यारे पैगंबर ते बहतान हयो अथसि, त अल्लाह जो नबी चवे थो जे माण्हू मूंखे बिशारत ॾिनी त सफ़र जो मैनू साईं ख़तम थी चुको, मोकिलाए वियो, हाणे वियो हलियो, त आऊं उनखे जन्नत जी बिशारत ॾियां थो। कूड़ ॻाल्हि मंझाई कूड़ पथरो आहे। अल्लाह जो नबी चवे त जेको मूंखे बिशारत ॾींदो त सफ़र जो मैनू वियो हलियो, माना एॾो नुक़सानकार आहे नऊज़ बिल्लाह, त उनखे जन्नत जी बिशारत ॾींदुसि। आऊं सम्झी वियुसि, मुंहिंजो हिन पीर इन जेके जाहिल, जेके पढ़ियल लिखियल जाहिलनि तिन खे भिॼाइण जी कोशिशि कई आहे त हीअं सफ़र जो मैनू हले पियो, मतां तव्हांखे नुक़सान थिए, तंहिंजे करे मूंखे राज़ी करे वठो, कुझु चंदा ॾियो, नज़राना ॾियो, त पाण जेको हिन आफ़तनि खे टारे छॾियो। उहो त इहो आसिरो ॾींदा आहिनि न, इहो आसिरो पीउ ॾींदा आहिनि त आफ़तूं टारण असांजो कमु आहे। शाह साहब बदियुद्दीन अल्लाह जो लखे रहमत हुजनि, वॾी माना वॾो पीर हो न, पीर बदियुद्दीन शाह हाशिदी, पीर झंडे वारो, को मामूली ॻाल्हि कोन्हे, पर साईं पीरी मुरीदी जी पाण पटे छॾी। साईं चवंदो भई तकरीर में हिकिड़ो जुमिलो, अड़े अकल जा अंधो, साईं खड़ो माण्हू हो, चवंदो अकल जा अंधो, जेके पीर अव्हां जे नज़राननि ते पलजनि से क़यामत ॾींहुं तव्हांखे छॾाईंदा, रब तव्हांजी मत मारे छॾी। ये टोटल पीर नज़रनि ते पलजनि था, हिकिड़ो पीर मूंखे कोन ॾेखारींदा, सभु नज़राना वठनि था, जेके अव्हां खां पिननि पैसा, अव्हां खां नज़राना वठनि से क़यामत ॾींहुं तव्हांखे छॾाईंदा। कुझु न सोचियो, जेके तव्हांखे खांगारनि में विहारी, पट ते विहारी, से तव्हांखे क़यामत ॾींहुं छॾाईंदा। अल्लाह अकबर, केॾा तारीख़ी जुमिला शाह साहब जा, तारीख़ी जुमिला। बाज़ दफ़ा जुमिला सख़्त हूंदा आहिनि, लेकिन हक़ीक़त खां ख़ाली कोन हूंदा आहिनि, हक़ीक़त ते मबनी हूंदा आहिनि। शाह साहब अहिड़ा जुमिला चवंदो, अॼु असांजी क़ौम जी हालत इहा आहे, उन्हनि पीरनि जे अॻियां पुॼे पई जेके पाण असां जहिड़ा, असां खां वधीक पिनना, असां खां ज्यादा पेट जिन जो भरजे कोन थो, जेके सॼो ॾींहुं मुरीदनि खां नज़राना वठनि, से असांजूं बीमारियूं छॾाईंदा, असांखे औलाद ॾींदा, जेके पाण बीमारी में वरिता पिया। साईं खाए शुगर जी गोरी ऐं चवे आउं कैंसर छॾायां थो, जहालत जी हद आहे न। साईं कैंसर छॾाए थो, पाण खाए पियो शुगर जी गोरी अंग्रेज़ी, पुछोसि खाए थो कोन थो खाए, अड़े तूं तोखां शुगर कोन थी छुटे, तूं माण्हुनि जा कैंसर छॾाईंदे। केॾी असांजी जाहिल क़ौम, अल्लाह जी क़ौम खे हिदायत कॾहिं ई क़ौम सम्झंदी, कॾहिं ई क़ौम सम्झंदी जेके शुगर जे लाइ गोरियूं खाइनि, से ॿियनि मुरीदनि खे आसरा ॾियनि त आउं कैंसर छॾाईंदुसि। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि, रब मत मारे छॾे थो त पढ़ियल लिखियल बि जाहिल थी वञे, उहे बि जाहिल थी वञे। त दोस्तो, कामिल भरोसो अल्लाह जी ज़ात, नबी साहब फरमायो, आख़िरी हदीस ॿुधायां थो, पाण फरमाए था मुंहिंजी उम्मत मां 70,000 उम्मती बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा, बिना हिसाब किताब। बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे। चई पाण रवाना थी विया, साहब अंदाज़ो लगाए नथा कि कहिड़ा माण्हू हूंदा, हर के पंहिंजो अंदाज़ो लगायो। जॾहिं पाण सुगरा मोटी आया, पाण फरमाइनि था इहे 70,000 केर हूंदा जेके कॾहिं सोण न कंदा, छा न कंदा, सोण न कंदा, बदशुगूनी न कंदा, ऐं बीमारी जी हालत में ॾंभ कोन ॾियारींदा, पाण ते फीणूं कोन रखराईंदा, कामिल भरोसो अल्लाह ते कंदा। इहे 70,000 मुंहिंजा उम्मती क़यामत ॾींहुं जॾहिं ज़रे ज़रे जो हिसाब थींदो, तॾहिं बि इहे माण्हू बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। केॾी वॾी बिशारत आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह ते भरोसो कनि। छो था ॾिजो, बीमारी अल्लाह जे हथ में आहे, लाइण वारो उहो आहे, ॾियण वारो केरु आहे, उहो आहे लाइण वारो बि उहो आहे। मुशरिक छा चवंदो, लाइण वारो सलाह फलाणो बुज़ुर्ग आहे, ॾियण वारो अल्लाह आहे। कॾहिं चवंदो आहे त बीमार मूंखे के पीर कयो, कॾहिं कोन चवंदो, तजुर्बो करियो, छा चवंदो, बीमार अल्लाह कयो, चङो भलो केरु थो करे, फलाणो पीर थो करे, क़बर वारो थो करे। हर मनफ़ी शइ रब जे खाते में लॻाईंदा। पुट ॾिनू के फलाणे पीर, मारियो के अल्लाह, कारोबार में फ़ाइदो के ॾिनू फलाणे पीर, नुक़सान के ॾिनू अल्लाह ॾिनू। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। केॾो ज़ुल्म आहे रब जी ज़ात सां, जेके रब खे नथा सुञाणनि से कंहिंखे सुञाणनि, कंहिंखे सुञाणंदा जेके पंहिंजे मालिक खे नथा सुञाणनि। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांजे दीन ते इस्तक़ामत ॾे, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। अल्लाह ताला असांखे पंहिंजी ज़ात ते तवक्कुल ऐं भरोसे रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांजे दिलनि मां कमज़ोरियूं, असांजे दिलनि मां वहम, ज़ईफ़ एतिक़ादियूं, बदशुगूनियूं ऐं सोण जेके से दूर फरमाए। वाख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इहो गुज़ारिश आहे, असांजो हिकिड़ो जमाती दोस्त आहे, तव्हीं सभु सुञाणंदा हूंदा, अल्लाह ताला चांडियो साहिबु। 2-3 सालनि खां असीं शइ ॾिसूं पिया त बाज़ माण्हू साहबा खे ॾाढो घटि वधि ॻाल्हाइनि था। अॻे घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ पंहिंजी निजी महफ़िलनि जे अंदरि, पंहिंजे किताबनि जे अंदरि, हाणे सरेआम नेट ते ऐं पंहिंजो माना त पंहिंजे मैसेजनि जे अंदरि
तमाम गारगंद साहबा के कन पिया। हिकिड़े निंदे जे हमरा साहबा खे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो आहे। मौली गुलाम अली गोपाल साहब ख़ुदि मूंखे फोन करे चयो उन ते FIR कटिजी चुकी आहे ऐं उन बदबख्त सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जंहिंजी अल्लाह पाकाई जी गवाही ॾिनी, पाकबाज़ी जो अंदाज़ो लॻायो, हीउ क़ुर पियो मुंहिंजे साम्हूं, जंहिंजी पाकबाज़ी जी गवाही केरु ॾिनी आहे? रब्बुल आलमीन। सैयदना अबू बकर सिद्दीक़, सैयदना उमर फारूक, सैयदना उस्मान गनी खे अहिड़ियूं गारियूं ॾिनियूं आहिनि जो आउं बयानु नथो करे सघां। माना मुंहिंजी ज़बान नथी उथले जो आउं लफ़्ज़ पंहिंजे ज़हन माना ज़बान मां कढां। एॾा गंदा लफ़्ज़ उन माण्हू इस्तेमालु कया आहिनि। असांजे मुल्क जी हालत इहा आहे जो अॼु हिते सहाबा खे सरेआम गारियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं का बि सवा कोन्हे। मूंखे ॿुधायो अल्लाह जो नाराज़पुर मुल्क ते कोन थींदो जिथे अज़ीम इंसाननि खे, मोमिननि जी माउ खे, अॼु मुंहिंजी माउ खे केरु गार ॾे ऐं कावड़ बसनि। सैयदा आयशा केरु आहे? मोमिननि जी माउ आहे न, प्यारे पैगंबर जी घरवारी आहे, जंहिं बदबख्त या घटि वधि ज़बान ॻाल्हाई आहे यकीनन वो मलून ऐं लानती अल्लाह जे अज़ाब खां न की हिते बचंदो, न की इंशाअल्लाह क़यामत ॾींहुं बचंदो। रब जे अज़ाब खां कॾहिं अहिड़ो ज़ालिम कोन बचंदो जेसिताईं तौबा सची न करे। इहे माण्हू नफ़रत जे लाइक़ क़ाबिल नफ़रत आहिनि जेके माण्हू सहाबा खे गार गंद कनि। असांजो हुन सां दिली मोहबतूं हुजनि कॾहिं बि नथियूं थी सघनि ऐं इन्हनि माण्हुनि सां कॾहिं ठा थी सघे बि नथो। इहो मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो ऐं मिंबर ते बि जुमिलो चवां थो पंहिंजे तजर्बे इल्म जी बुनियाद ते, इन्हनि माण्हुनि सां कॾहिं नामुमकिन आहे ठा थी। तव्हीं चवंदो डॉक्टर साहिब कीअं? आउं चवंदुसि ईअं त जंहिं ॾींहुं हू चवनि त अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, अमीर मुआविया, सैयदा आयशा, सैयदा हफ्सा रज़ी अल्लाह अन्हुम सुठा हुआ, तंहिं संदन दीन ख़त्म थी वेंदो। तंहिं संदन दीन ख़त्म थी वेंदो छो त उन्हनि जो दीन इन्हनि सहाबा खे गार गंद ते क़ाइमु आहे, सहाबा जी दुश्मनी ते क़ाइमु आहे। मूं वटि हिन जा तक़रीबन सभु किताब मौजूदु आहिनि जेके बि आहिनि। कॾहिं निजी महफ़िल में अचो मूं वटि ऐं तव्हांखे हवाला कढी ॾेखारियां, तव्हां बर्दाश्त न करे सघंदा अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि जो अॼु ताईं के यहूदी, के ईसाई, के हिंदू बि अहिड़ा लफ़्ज़ सहाबा जे बारे में इस्तेमालु कोन कया। एॾा ख़राब लफ़्ज़ इहो केसुनि ते दाख़िल थी चुको आहे, हमरा सुञाणिजी चुको आहे, निंदे शहर जो आहे। अल्लाह तौफ़ीक़ ॾे असांजी इंतिज़ामिया खे ऐं जेको माना त असांजे जजनि खे जो अहिड़े माण्हू खे इबरतनाक सज़ाऊं ॾियणु घुरिजनि। इबरतनाक सज़ा ॾिसो त इहा आगाज़ हुननि जे तरफ़ां। असांजे नज़दीक सैयदा फातिमा, सैयदना अली मुर्तज़ा, सैयदना हसन हुसैन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम बाकर, इमाम जाफ़र सादिक सभु इंतहाई क़ाबिल एहतराम आहिनि। अल्लाह जो उन्हनि ते लखें करोड़े रहमतूं हुजनि। असीं चऊं था करोड़े रहमतूं हुजनि, असां उन्हनि जे बारे में तसव्वुर बि नथा करे सघूं जेको ख़राब सोच बि हुजे। ॻाल्हाइण त परे जी ॻाल्हि आहे, पर हो माण्हू उन्हनि माण्हुनि खे गार गंद कनि था जेके असांजा महबूब आहिनि। असांखे जिन सां मोहबत आहे उनखे गार गंद कनि था, कच्ची ज़बान ॻाल्हाइनि था। मूंखे ॿुधाइनि मुल्क में इत्तिहाद कीअं थींदो? नारो वठंदा आहिनि वहदत इस्लामी मुस्लिमीन, नारा लिखिया पिया आहिनि। जाहिलो छो था क़ौम खे धोखो ॾियो? वहदतुल मुस्लिमीन जो नारो हणो था ऐं सहाबा खे गारियूं ॾियो था, कचियूं गारियूं ॾियो था। वहदत ईअं थींदी? तंहिंजे करे पंहिंजे दिलनि में ऐं तव्हांखे चवां थो बराए महिरबानी इन्हनि माण्हुनि जे बारे में नफ़रत हुअणु घुरिजे जेके सहाबा खे गारियूं ॾियनि था। कॾहिं मोमिन जे दिलि जे अंदरि इन लाइ मोहबत न थींदी, छो त मोमिन सहाबा सां मोहबत करे थो, उन्हनि सां कीअं मोहबत कंदो जेके सहाबा खे कचियूं गारियूं ॾियनि। उहो मैसेज मौलाना गुलाम अली गोपाल साहब वटि मौजूदु आहे, उनजे पुट वटि मौजूदु आहे। जेकॾहिं को बि ॾिसणु चाहे थो वञे ऐं लफ़्ज़ पढ़ी ॾिसे बर्दाश्त न करे सघे। अल्लाह ताला पाण खे फितननि खां बचाए ऐं अल्लाह ताला असांखे सहाबा सां मोहबत नसीब फरमाए ऐं उनजो दिफ़ा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना ला तुआख़िज़ना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहू फ़क़द ज़ल्ल व ग़वा। अम्मा बाद फ़इन्न
फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन यंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम व इन यख़्ज़ुलकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरुकुम मिन बअदिही व अलल्लाहि फ़लयतवक्कलिल मुअ्मिनून। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दीन इस्लाम जो बुनियाद अल्लाह ताला जी तौहीद है। तौहीद जी माना है अल्लाह ताला के संदस ज़ात संदस सिफ़ात ऐं संदस इबादत में अकेलो ऐं यकता मञण ऐं तस्लीम करण। तौहीद जे उबतड़ वरी शिरक आहे। शिरक जी माना आहे अल्लाह ताला जी ज़ात अल्लाह ताला जी सिफ़ात ऐं अल्लाह ताला जी इबादत में कंहिं गैर खे शरीक करण। तौहीद दीन जो बुनियाद आहे ऐं जन्नत में दाख़िला जो ज़रियो। उन जे उबतड़ शिरक कायनात जो सभ खां वॾो गुनाह आहे ऐं जहन्नम में वञण जो सबब। अल्लाह ताला जेके बि नबी मोकिलिया आदम अलैहिस्सलाम खां वठी पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं उहे सभ जा सभ पैगंबर जॾहिं पंहिंजी कौम में आया हर पैगंबर पंहिंजी कौम खे तौहीद जो सबक ॾिनो, तौहीद जी दावत ॾिनी। हर पैगंबर कौम जे आॾो अल्लाह ताला जो तारुफ़ करायो त तव्हांजो रब केरु आहे, उन जूं कहिड़ियूं सिफ़तूं आहिनि, उन जा केतिरा एहसान आहिनि, हू केतिरो महिरबान आहे। हर पैगंबर उम्मत खे सभ खां पहिरीं अल्लाह जी तौहीद जो सबक ॾिनो ऐं तौहीद जे अंदर हिकिड़ी अहम शइ शामिल आहे जंहिंखां सवाइ तौहीद क़ाइम थी सघे ई नथी। उहा शइ आहे अल्लाह ताला ते कामिल भरवसो ऐं तवक्कुल। जंहिं माण्हू जो अल्लाह ते तवक्कुल न आहे, अल्लाह ते भरोसो न आहे ऐं ॿियनि ते हू तवक्कुल करे थो ऐं भरोसो करे थो, उहो माण्हू मोमिन न आहे बल्कि मुशरिक आहे।
छो त तवक्कुल अल्लाह ते ई इंसान खे सुहे थो। ही उहो तवक्कुल आहे जंहिंमें इंसान कॾहिं बि मायूस न थींदो, ख़ाली हथे न वेंदो। सूरह आले इमरान जी 160 नंबर आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। अल्लाह ताला फरमाए थो, इन यंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम, जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे को बि तव्हां ते गालिब न थी सघंदो। जेकॾहिं असीं मुस्लमान आहियूं ऐं अल्लाह जे किताब ते ईमान आहे त पोइ इन ई जुमिले जे अंदरि ज़रे बराबर शक न हुअणु घुरिजे। रब छा थो चवे? जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे को बि गालिब तव्हां ते अची नथो सघे। माना मुआमलो ई साफ़ थी, न को काफ़िर, न को मुशरिक, न को मुनाफिक, न को बिदती, को बि अल्लाह जे दीन जो दुश्मन तव्हां ते गालिब नथो अची सघे जेकॾहिं रब तव्हांजी मदद करे। पर रब मदद कॾहिं कंदो? करे थो, पर कॾहिं कंदो? करण ते कादिर बि आहे। अल्लाह ताला खुद कुरान मजीद में ॿी जगह ते फरमायो, वकान हक़न अलैना नस्रुल मोमिनीन, असां ते हक़ आहे, असां ते वाजिब आहे त असां मोमिननि जी मदद कयूं। माना रब पंहिंजो पाण ते फर्ज़ करार ॾिनो आहे, अल्लाह पंहिंजो पाण ते वाजिब करार ॾिनो आहे त मोमिन सां मदद करण अल्लाह ते हक़ आहे, अल्लाह ते वाजिब ऐं फर्ज़ आहे। हा, कॾहिं बज़ाहिर मदद नथी थिए त इन ई में बि अल्लाह जी का हिकमत हो जंहिंखे आऊं ऐं तव्हां सम्झी नथा सघो। उहा बि हूंदी अल्लाह जी मदद, पर असीं सम्झी नथा सघूं। फरमाए अॻिते, वइन यख़्ज़ुलकुम, अल्लाहु अकबर। क़ुरान जूं आयतूं ॾिसो केॾियूं वाज़िह। कॾहिं असांजी क़ौम अल्लाह जे किताब ते त गौर करे, रब जे कलाम ते त गौर करे, ऐं आउं यकीन सां चवां थो जेकॾहिं ही क़ौम क़ुरान ऐं सुन्नत ते गौर करे हा त अॼु दर दर जूं ठोकरूं कोन खाए, पाण जहिड़नि मोहताजनि जे अॻियां झुके कोन हा, जेके गुज़ारे विया तिन खां तंदुरुस्ती पुट ऐं रोज़ी कोन घुरे हा। जॾहिं हुननि क़ुरान हदीस खे पढ़ियो ई न आहे, पंहिंजे रब खे सुञातो ई न आहे, तंहिं सही सिधी ॻाल्हि आहे, रब खे छॾे जेके रब जे आॾो मोहताज फ़क़ीर आहिनि तिन जे दरवाज़नि जूं ठोकरूं खाई लॻा। अल्लाह ताला छा थो फरमाए, वइन यख़्ज़ुलकुम, जेकॾहिं रब तव्हांखे छॾे ॾे, रब तव्हांजी मदद न करे, फमन ज़ल्लज़ी यंसुरुकुम मिन बादिही, अल्लाह सवाल थो करे, पुछे थो बारे खां, रब जेकॾहिं तव्हांखे छॾे ॾे त मूंखे ॿुधायो उन रब खां पोइ तव्हांजी केरु मदद कंदो? केरु मदद कंदो तव्हांजी? जेकॾहिं रब तव्हांखे छॾे ॾे, ॿिया त सभु मदद जा मोहताज आहिनि न। को बि मुश्किल कुशा हक़ीक़ी कोन्हे ॿुधाईंदो हलां हिन काइनात जे अंदरि सिवाइ अल्लाह जे, को बि हक़ीक़ी मुश्किल कुशा कोन्हे जेके ख़ुदि मुश्किलातनि में फाथल से छा मुश्किलूं दूर कंदा, छा मुश्किलातूं दूर कंदा, जेके पाण मुश्किलातनि में फाथा पिया आहिनि, छा मुश्किलूं दूर कंदा? अल्लाहु अकबर। हिकिड़ी नंढड़ी मुश्किल अचे थी, को टारे ते ॾेखारे, इंसाननि में जा मानी खाईंदो न, मानी खाइण खां पोइ जॾहिं मानी पेट में वई, इहा उते हमेशा कोन रहंदी,
हज़म थियण खां पोइ इहा शइ पंहिंजो रस्तो ॿाहिरि ॻोल्हींदी, पंहिंजो रस्तो ॿाहिरि ॻोल्हींदी। अल्लाह को रब ॾेखारे थो त जेके तूं मुश्किल कुशा समझी पियो, बिगड़ी बनाइण वारो समझी पियो, हाजत रवा समझी पियो, से त मानी जे गिरहण जो मोहताज